नासिर अहमदपुर आबाद गारन पारा किले जे फसल के नुकसान पहुंचाइंदड़ जवाबदारनि खिलाफ कार्रवाई जी घुर कई आहे। संदन चवण ते धाड़ेलनि खे धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं संदन फसलनि खे नुकसान पहुचाए रहिया आहिनि। दुआरनि खिलाफ कार्रवाई अमल में आंदी वञे। 15 ॾींहं पहिरियां असांखे रॉन्ग नंबरनि तां कालियूं पियूं अचनि। कालियूं जीअं आयूं असां हद जे थाणे खे वॾा महेसर वारनि खे बि इतलाह ॾिनूंसीं, हद जे सदर थाणे खे अमनपुर वारनि खे बि इतलाह ॾिनूंसीं। उन्हनि खां पोइ NCB कटराईसीं। असांजे ग़लति नंबरनि तां कालियूं पियूं अचनि पप्पू मंगीअ जे नाले सां ऐं ॿियो माशूक अली कलोड़ो। उन खां पोइ असांखे SHA असांखे इहो चयो त तव्हां नंबर बंदि कयो, वरी ॿियनि नंबरनि तां कालियूं। हाणे असांजो इल्ज़ाम कयो वियो आहे। 12 ॾाढा थी विया आहिनि। असांखे यको धमकी था पिया ॾियनि, ॿियनि नंबरनि तां मारींदासीं, फलाणी शइ भॼंदासीं, फलाणो ज़ान कंदासीं। पैसा असांखे ॾिना, पैसा बि असां मिसकीन असां पंहिंजे पेट ॿुठे था पर तव्हांखे किथां ॾींदासीं। बेटे हली हली जेको हवाले ज़ान कयो असांजो। इहो लॻभॻि मंत्री ॾियो पैसा ॾियो, न त बसि राति वरी प्लेटूं उतरे अमनपुर में शहर में प्लेटूं लॻियल आहिनि, उहे चए थो अचे असां भॼंदासीं। उन जो जा घर के अचे हणंदासीं, जा गाॾियूं डाक पिंड मिसाल जा ट्रैक्टर उहे अचे भॼंदासीं। अमनपुर पुलिस खे चयो आहे, महेसर पुलिस खे चयो आहे, कंहिं बि असांजे हिन महिल ताणी का बि तदारक न कयो आहे। हली हली असांजे धाड़ेल दॿाए दॿाए नुक़सान करे आहे। केला मुंहिंजा तक़रीबन केला तमामु इलाही कटे आहिनि, वॾो मुंहिंजो नुक़सान करे आहिनि। हिन महिल हाणे का बि पुलिस न आई आहे। अमनपुर पुलिस ॾे वञूं था त चवनि था महेसर पुलिस तव्हांजी हद आहे, वरी महेसर ॾे था वञूं त चवनि था अमनपुर तव्हांजी हद आहे। हर वक्त असांखे मोतिया गिनती था वञनि। असांजी गुजारिश आहे त माना SP साहब असांखे को सुठो ऑफिसर हिते रखी ॾे असांजे लाइ। पुलिस खे चयो, SP खे DIG खे असांजो हज़रात असांखे जां को सुठो ऑफिसर ॾे साईं, जां जेको असांजो तदारक महेसर न जो अचे कोन थो, अमनपुर वारो बि कोन थो अचे साईं। कंहिं महिल कम कपिया था वञनि, कंहिं महिल केला कपिया था वञनि। हे 3 चकर केला कपिया आहिनि, कम त बीठा खपे, माण्हू मार केला खाराइनि, असां उहे बीठा चुप कयूं। असांजो चवण इहो ई आला ऑफिसरनि खे त असांजी का मदद करे।